दोस्तों उम्मीद है सब ठीक ठाक ऐं सब खैरियत सां हूंदा। अॼु तव्हांजे लाइ मुख़्तियार अली शीदी जो एल्बम आहे ग्लैमर प्रोडक्शन जो वॉल्यूम 600 एल्बम जो जेको टाइटल आहे अॼु मुंहिंजो यार ईंदो। एल्बम तमामु सुठो आहे, बहितरीनु आहे ऐं एल्बम जो जेको सिलेक्शनकार आहे उहो आहे उस्ताद मुख़्तियार शीदी जो रसूल बख्श अबड़ो। ऐं रसूल बख्श अबड़ो हिकु हिन मुख़्तियार शीदी ऐं नंढे जलाल जो उस्ताद आहे। काफ़ी माण्हुनि खे ख़बर न हूंदी, काफ़ी माण्हू जेके परस्तार आहिनि मुख़्तियार जा या नंढे जलाल जा, काफ़ी जेके बि आहिनि परस्तार उन्हनि खे ख़बर न आहे त उस्ताद हिननि जो कहिड़ो आहे। त उन्हनि जो उस्ताद इहो आहे रसूल बख्श अबड़ो। रसूल बख्श अबड़ो पाण फ़नकार हुयो, तमामु बहितरीनु पुराणे दौर जो फ़नकार आहे ऐं रसूल बख्श अबड़े जा ॿिया बि काफ़ी शागिर्द आहिनि। ऐं हाणे हिन एल्बम जे बारे में तव्हांखे कुझु मालूमात ॾियूं त हिन एल्बम में जेके गीत आहिनि उनजी शाइरी एतिरी ख़ासि कोन आहे। ख़ासि जो इहो मक़सदु हूंदो आहे त गीत जेके बि आहिनि उहे हलंदड़ हुजनि ऐं मशहूरु गीत हुजनि, हर कंहिंजे माना मोबाइल में या ट्रैक्टर में या किथे बि हलंदड़ हुजनि, त उहा शाइरी मशहूरु हूंदी आहे, गीत उहे मशहूरु हूंदा आहिनि। पर हिन में एल्बम में जेके गीत आहिनि एतिरा ख़ासि न आहिनि। पहिरियों जेको आहे गीत जेको लिखियो हिन ख़ादिम हुसैन, उन लिखियो त अॼु मुंहिंजो यार ईंदो ऐं एल्बम जो टाइटल बि इहो ॾिनो वियो। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो हूंदा आहिनि ऐं हिन वीडियो में असां कोई गीत शामिलु न कंदा आहियूं। ऐं हिन वीडियो में तव्हांखे इहो ॿुधायो वेंदो त हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि ऐं शाइरी मशहूरु आहे या मशहूरु न आहे। एल्बम नॉर्मल आहे। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हिन ग्लैमर प्रोडक्शन में मुख़्तियार जा 2-3 एल्बम निकितल आहिनि। जेको हिन जो पहिरियों एल्बम आहे उहो तमामु घणो पुराणो आहे, 93 या 94 जे दौर जो आहे ऐं उहो सुठो एल्बम आहे ऐं उहो मशहूरु आहे। उनजे तस्वीर जी ॻोल्हा में आहियूं, इनशाला जीअं अची वई त वीडियो ठाहींदासीं तमामु जल्द। ऐं हाणे हलंदासीं जे गीतनि ॾे। जेको पहिरियों गीत तव्हांखे ॿुधायो मां, अॼु मुंहिंजो यार ईंदो, ऐं उनखां पोइ जेका शाइरी आहे ग़ुलाम रसूल ऐं गीत जा ॿोल आहिनि आख़िर तुंहिंजा मेणा। उनखां पोइ जेका शाइरी आहे कादिर बख्श जी, उन में गीत जा ॿोल लिखिया अथई मां सॾु थो करियां तोखे सोणा। ऐं उनखां पोइ आहे ग़ुलाम रसूल साहब जी शाइरी आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई ॾस खाए थो। उनखां पोइ ग़ुलाम रसूल मितलो साहब जी वरी शाइरी आहे रायत रोई सनम मां सुतुम। ऐं उनखां पोइ वरी ग़ुलाम रसूल मितलो साहब जी शाइरी आहे ऐं हीअ जेका शाइरी आहे तमामु भली आहे ऐं बहितरीनु आहे। गीत जा ॿोल जेके आहिनि तमामु बहितरीनु आहिनि। नथो ॿियो घुरिजे यार, तमामु सुठी शाइरी आहे इहा मुख़्तियार। ऐं उनखां पोइ आहे मुख़्तियार मंगी साहब जी शाइरी आहे रुसण वारा न आहियूं असां पिरी। उनखां पोइ गुल हसन बुरड़ो तमामु बहितरीनु शाइर, पुराणो शाइर आहे। गीत जा ॿोल आहिनि रुठा वेंदा आहीं वल कॾहिं आसीं, सिराइकी गीत आहे, तमामु भलो। ऐं दोस्तो जेकॾहिं तव्हां कमेंट्स कयो था त उहे कमेंट्स तव्हांजा शामिलु कंदासीं। ऐं तव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। ठीकु आहे दोस्तों।